नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान अॼु नए सियासी ज़िंदगी जो इफ्तिताह करण वञी रहियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त जेकॾहिं पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट PDM अदम एतमाद आंदो त पोइ असांजी असेंबली अचण जी ज़रूरत न आहे, हिते मुख़ालिफ़ धुर खे अचणु घुरिजे। हा, इन्हनि जे न अचण सां मज़ो न ईंदो। हिन चयो त जेकॾहिं अदम एतमाद थी त मुख़ालिफ़ धुर खे नंबर पूरा करणा पवंदा। सियासत मुक़ाबले जो नालो आहे ऐं पाकिस्तान तहरीक PTI समूरियूं सीटूं खटींदी। शेख रशीद अहमद चयो त जंहिं मुखालिफ़त में वोट ॾिना उन्हनि जा नाला न ॿुधाईंदुसि ऐं हूअं बि मुखालिफ़त में वोट ॾींदड़नि जी मूंखे ख़बर न आहे। तहरीक इंसाफ़ सेनेट जूं बाक़ी समूरियूं सीटूं खटे वई, जॾहिं त मुखालिफ़ धुर सिर्फ़ हिकु सीट खे खटण खे सियासी मामलो बनाए छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।